नालो कंहिंजो कोन वठंदुसि, नालो खे रहिजी वियो न पोइ ॿाहिरि निकिरी पोइ वरी गिलाऊं कंदा असां नालो दोराए छॾियो। सभिनी मुंहिंजे लाइ मोतबर आहियो, मोहतरम आहियो ऐं सभिनी हिक ते इज़त कयूं जिते तव्हां मुंहिंजी इज़त कयो था। डू रेस्पेक्ट हैव रेस्पेक्ट इते अव्हांखे जेका तव्हां मुंडा मिलंदी वेंदी थी सघे थो ऐं तव्हांजी इज़त घटि कंदो हुजां ऐं मुंहिंजी वधीक कंदा हुजो। सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। ॻाल्हि इहा आहे त असां जेके दोस्तां जा माण्हू आहियूं न उहे हर ॻाल्हि में पोइ ते आहियूं। तइलीम में सिहत में रोड रस्तनि में हर ॻाल्हि में पाणीअ में सहूलियतुनि में पोइ ते आहियूं। वरी हीउ जेको सिलसिलो आहे सकावत वारो उन में सॼी सिंध जाॻी चुकी आहे पर असीं जेको अॼु जाॻिया आहियूं जॻह अहिड़े जेके 20 माण्हू उहे वेठा आहियूं, जेके सदाईं वेठा हूंदा आहियूं उहे आहियूं। ॿियो को नओं माण्हू असां आयो कोन्हे। त वॾी माना दुख जी ॻाल्हि इहा आहे त माना असां के माण्हू नवां पैदा कोन करे सघिया आहियूं या असां माण्हुनि खे एतिरो मोटिवेट न करे सघिया आहियूं जो हू असांजे प्रोग्रामनि में अचनि। 3 बजे जो टाइम आहे, असांजा ख़ुदि पंहिंजा जेके वेझा दोस्त जेके वॾियूं हामूं हणनि था वक़्तु बचाइण जूं उहे बि जेके 2 कलाकनि जी लेट खां पोइ पहुचाइनि। सो महिरबानी कयो दोस्तो, टाइम खे बचायो ऐं जेके दोस्तनि खे गॾु करण में सभिनी खे जेको गॾिजी जेको साथ ॾियणु घुरिजे। रुगो मांजूअ जो, मुस्तफ़ा जो, हसीन जो या पंहिंजो अब्दुल्ला शेख जो ठीको न आहे। असां सभिनी जो गॾियल काज आहे। जो इफ़्तार जो काज आहे न इहो सभिनी जो गॾियल काज आहे। को हिकिड़े माण्हू जो काज न आहे। को अॻे चवंदा बाबा इहो काज जेको सो केटीएन जो आहे फलाणे टीरे। हाणे त इहा त ॻाल्हि ख़तमु थी न, इहो त बहानो 2 सालनि खां वठी ख़तमु थी चुको आहे न। हुनखे असां त हाणे त सभु हिते प्लेटफॉर्म ते मौजूदु आहियूं जेके साथी आहियूं ख़ासि करे, पर ॿिया जेके दोस्त उन्हनि खे बि जेको हिन प्लेटफॉर्म ते जेको अचणु घुरिजे। दोस्त जेके हीउ जेको टाइम ज़ाया कनि था उन ते हुनखे ध्यानु ॾियणु घुरिजे। त हर को माण्हू कम वारो आहे, उहो टाइम पंहिंजो बचाइनि, ॿिए जो टाइम बचाइनि। ऐं हीअ जेका सुठी जेका रवायत आहे देरि सां ई सही पर बहरहाल अॼो जेका कचरी ॾिसां पियो तमामु सुठी कचरी जेका थिए पई थी। ऐं इंशाअल्लाह असांखे अॼु हिन ॾींहं ते इहो अज़म करणु घुरिजे त ईंदड़ जेको पहिरीं जेको डिसंबर आहे उन ते असां पंहिंजी जेको सकाफ़त जी जेका ताक़त आहे उन सां मुहबत जी जेका ताक़त आहे उनजो बाक़ाइदे मुज़ाहिरो कंदासीं। उहो मुज़ाहिरो जेको सो पाण कती थो त घर वेठे न मिलंदो। पाण घर वेठा हुजूं ऐं माण्हू जे गॾु थियनि कती ईअं कोन्ह थींदो। उन लाइ जेके दूरी ते वेठियूं आहिनि सियासी समाजी या जेके अदबी जेके दूरियूं असां वेठा आहियूं उन सभिनी खे हिकु जहिड़ो भरपूर जेको सो मुज़ाहिरो करिणो पवंदो। भरपूर हिन सिलसिले में वरी महिनत करणी पवंदी। उनखां सवाइ महिनत सां को फल न मिलंदो। जेके आउं सम्झां थो अॼोके हिन प्रोग्राम जे लाइ जेका असां मांजू ख़ान महिनत घटि कई आहे। जे महिनत करे आहे त अॼु हिते सुठा दोस्त जेके गॾु थिया आहिनि। सो बहरहाल जेको सुठी रवायत आहे इंशाअल्लाह असां जेके साफ़ी दोस्त आहियूं ऐं प्रेस क्लब जी नुमाइंदगी कंदे ऐं सभिनी दोस्तनि जे सिलसिले में चवां थो त असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। जिते तव्हां हूंदव त असां तव्हांजे अॻियां हूंदो न पुठियां हूंदासीं पर अव्हां सां गॾु हूंदासीं। इहो असां अॻे ई वचन जो वधाए चुके आहियूं अॼु ॿीहर वचन वचायां थो त जिते असांजा दोस्त उहो भले कहिड़ी बि दोस्त सां उनजी वाबस्तगी हुजे उन सां असांजो को वास्तो न आहे। उहो असांजो कोस्तानी आहे, उहो असांजो सिंधी आहे। असां हुन सां गॾु हूंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।